मीरपुर साकरो लग विंड पाम वार प्लाट फौजी फाउंडेशन कंपनी के मुलाजमन जो मेन गेट आडो एहतजाज कंपनी के मुलाजमन जो मेन गेट आडो एहतजाज हकन जे लाइ एहतजाज करे सख्त नारेबाजी कई। मकामी सिक्योरिटी गार्डन जो चवण है त असांखे के भी बुनियादी सहूलतन का महरूम रखियो वियो आहे। उनमें हेल्थ बोनस अलाउंस वगैरह को भी नथा दिनो वञन। एहतजाज में यंग सोशल नेटवर्क जे अगवान इल्मुद्दीन रिंद ऐं कोस्टल सुजाग सोशल ऑर्गेनाइजेशन अहम अगवान वफा असगर जत हाकिम अली जत नबील रिंद ॻाल्हाईंदे चयो त मकामी सिक्योरिटी गार्डन जा जायज़ मसला हल कया वञन, न त ॿिए सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हिन खां पोयां 4 साल पोयां कंपनियूं आयूं आहिनि, उहे सिक्योरिटियुनि खे बोनस मिली वञे पई। उन खां अलावा असीं जेकॾहिं हिननि वटि वञूं पिया, हिननि जो जेके सीपर आहिनि उन जी बि 4-4 लख रुपया बोनस अचे थी। असीं जेकॾहिं वञूं